दोस्तों बाप नगर ड्रामे जी नई अपडेट में उदासी टीवी में तव्हां सभी दोस्तन खे खुश आमदीद। अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल पाप नगर। जी हाँ दोस्तों, हलों था अपडेट की तरफ। उन खां पहिरियों नंढड़ो अर्ज़ कंदोसि त उदासी टेक यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां खां का भी अपडेट मिस न थी सके। हलों था अपडेट की तरफ। दोस्तों तव्हांखे मां पहिरियों ही ॿुधायो हो त तमामु जल्द मल्हार शेर दिल सां हिकु थी वेंदो ऐं तव्हां पोइ हिनखे सभु ॾिठो त शेर दिल ऐं मल्हार रोशन खे छॾाइण जे चकर में लॻा पिया आहिनि ऐं ॿई हिकु थी चुका आहिनि ऐं इहे ई माण्हू आहिनि जेके बलाज खे टक्कर ॾींदा। फ़िलहाल राबेल जेके असलियत अञा सही तरीक़े सां मल्हार खे नथी ॿुधाए बलाज जी, उन खे छो त उन अॻे चई छॾियो आहे अगरि राबेल खे त अगरि तूं मूंसां मिलणु खिलणु जुलणु बंदि कयो तुंहिंजो मतिलबु पोइन जो ख़ैरु न हूंदो। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे में राबेल फ़िलहाल सबिर खां कमु वठंदी ऐं फ़िलहाल कंहिंखे बि का असलियत न ॿुधाईंदी। थोरो थको ॿुधाए त मल्हार खे ॿुधाईंदी, ॿियो कंहिंखे बि न ॿुधाईंदी। ऐं अपडेट पुगी पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में ऐं नई अपडेट सां गॾु। थी सघे तो उदासी टेक यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर कंदा। मिलंदासीं दुआनि में यादि रखंदा।